घाट ऊंचो बाकी गेर तो लभे ही कान ज़बान संभाले ॻाल्हाए एतिरो ठाउ को नहीं असां ना आहियूं बाकी तू तो ठाऊ को आई हेड़े ते मर्जी अथव उहा ॻाल्हि कयो न एड़ा ठाऊ का आयो असां सां छो कंदो अरे यार खुदा के मनो बाबा हिते त झेड़ो न कयो सेठ असां त माट कई पर हिनन के केर मुंह ॾींदो ही त आहिनि एड़ा तू वात बंद रख असां तो सां ना आहियूं सेठ हिनन के त वडी मगी आहे समझा दो तो तोके मज़ो चखणो ही पवंदो पानी पिया हाँ झटपट क्यों तो नहीं खाली बैठ चले चले बाबा हेलो असाता के दिसी राजा सी अरे हल खबर बड़ा खान का निकल आराम दिया दो अरे बस से खबर ना है अरे तमाशा करे यार अरे बाबा निकल दो निकल गलती का है जाबरे जी भाई मत दो अरे यार निकल बाबा हेल चले रख दो थी से निकल छड़े मेरी मौत मारी अरे हालो हाणे तव्हां ई ॿुधायो रहियसि त असां छा कयूं सब्र कयो बाबा सब्र कयो अञा केसी ताईं सबुर कयूं जाबिर जा ज़ुल्म असां मथां ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि जाबिर जे मथां हिन वक़्तु शैतान सवार आहे ऐं तव्हां जे मथां बि शैतान सवार थी वञे पोइ त बाबा ॿिन्हिनि धुरियुनि में जहिड़ो थी वेंदो वॾो नुक़सानु थी वेंदो ऐं मां नथो चाहियां त तव्हां ॿिन्हिनि धुरियुनि में जहिड़ो थिए ऐं तव्हांजो नुक़सानु थिए ठीकु आहे बाबा साईं असां सबुर था कयूं पर जाबिर वारनि खे चओ त असांजी मेह वापसि कनि मां जुमे खे मोकिलिया थो ख़ुदा कंदो त तव्हांजी मेह वापसि अची वेंदी इक़बाल साईं जेकॾहिं राज में रहणो आहे त थुक बुझो साणो आहे थुक बुझ लाइ तूं बि खोड़ आई जुमा सुल्तान हिन जूं ॻाल्हियूं दिलि में न कयो ही आहे ई बाक़ी मां जाबिर सां ॻाल्हायां थो ख़ुदा कंदो त हू मुड़ी वेंदो पर जेकॾहिं न मुड़ियो न पोइ सुल्तान तव्हांखे मुड़णो पवंदो तव्हांखे बाबा साईं असां ॾाढो बर्दाश्त कयो आहे ॾिस इक़बाल गंद सां गंद साफ़ न थींदो आहे पर जेकॾहिं तव्हां बि उन्हनि वांगुरु थी वञो त तव्हां में ऐं उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो इन करे मां तव्हांखे सख़्तु क़दम खणण जी हरगिज़ इजाज़त न ॾींदुसि बाक़ी मां उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कयां थो ख़ुदा कंदो त उहे बि सम्झी वेंदा पादर खाइण खां सुठो हुयो त इक़बाल जे करे छोर खे लेटाए अचो हा होश कर जाबिर होश कर इहा हिननि खे कहिड़ी सलाह थो ॾे चाचा जाबिर सही तो चए जेकॾहिं असां उन्हनि खे डर ॾिनी न उहे सुभाणे मथे ते अची वेंदा अदा सां भॻा न आहियूं विड़िया दिलि सां आहियूं पर उहे घणा हुया हाणे ॾिसो छा था खणो हथियार प्लान त अॼु जो अॼु करणो आहे ईअं मां तव्हांखे कॾहिं बि करणु कोन ॾींदुसि चाचा प्लान त थींदो न जेकॾहिं तव्हां उन्हनि जो मुड़ुसु मारे आहियो त छा असांखे हिते सकून सां वेहण ॾींदा जेकॾहिं असांखे जेल बि थी वई परवाह कोन्हे प्लान ज़रूरु कबो जेकॾहिं नथा मुड़ो न त पोइ लठियूं बाठा खणी वञो हथियार खणी वञण जी ज़रूरत न आहे जेकॾहिं हू हथियार खणी साम्हूं आया त पोइ सौट तूं छॾ चाचा खे खणो हथियार निकरण जी कयो बाबा मां बि हलां न पुट तूं अञा ॿार आहीं जॾहिं हथियार हलाइण सिखे न पोइ तोखे वठी हलंदुसि तव्हां निकरण जी कयो हथियार खणो शाम ते प्लान करणो आहे ख़बर सॼो ॻोठ तो चए त तव्हां नौजवान नस्ल ख़राब था कयो इन मुतालिक़ तव्हां छा था चओ जुजो ख़राब से बादशाह जा ॿार बि थी विया आहिनि छा पोइ उन्हनि खे असां मवानी ख़राब कयो
चवी सच तो खबर सुधरण वारा सुधरी था वञन खराब थियण वारा खराब थी था वञन तुंहिंजो छा मक़सद आहे असां मवाली ख़राब हूं ना मूं ईअं त न चयो तू चवी या न चवी न पर पूरो ॻोठ थो चवे ख़बर पुठ पोयां गिलात बादशाहनि जी बि थींदी आहे असां मवालियुनि जी थी त छा थी पियो दुदू ॻाल्हि गिला जी न आहे पर इन डिघी शामत खे केरु मुंहुं ॾींदो हिन वक़्तु सुल्तान वारनि जाबिर लाइ डंडा घड़े रखियनि ख़ुदा कंदो इन जाबिर जी टंगूं सुल्तान वारा भञदा पोइ असांजे ॻोठ मथां डंबर ख़तम थिए आस्ते किथे जाबिर जे बिले ॿुधी वरितो त ज़ालिम खे वठी असां मथां अची बीहारींदो इहो छोरो असांजे सॼो ॾींहुं मैखाने ॿाहिरां फिरंदो वते थो अची वियो छोरो पुट वरी तूं हिते कीअं आयो आहे मुंहिंजो लगड़ अची हिते किरियो उहो ॻोल्हण लाइ आयो आहियां हिते को बि लगड़ न आयो आहे हितां पेर ड्राई जेकॾहिं तोखे हिते पिणे ॾिसी वरितो तोसां गॾु असांखे बि पादर हणंदो मां लगड़ ॾिसी वञा थो चयोसीं न हिते को बि लगड़ न आहे हाणे पेर ड्रा मां बाबा खे वठी अचां न न बच्चा तूं लगड़ ॻोल्ह बाक़ी पिणे खे हिते वठी अचण जी ज़रूरत न आहे इन शामत खे ॾिठे ई भाऊ थींदो आहे पिणे खे ईअं चइजां त मैखाने ते मां सिर्फ़ु लगड़ ॻोल्हण वियो हुयुसि हा हा ईअं ई चवंदोमांसि तूं मूंखे दड़का ॾिनी पिया एॾो तकड़ो कारे थो वञे खान असां सां कोन मिलंदा छा असां जॾहिं तव्हां सां जहिड़ो करणु नथा चाहियूं पोइ असांजी गिची में छो था पओ तव्हां असांजे हमराहनि सां होटल ते विड़िया अञा जहिड़े खे सिंग थी न आहिनि छा अगर आई अम्मा जे हमराहन कई तॾहिं जहिड़ो थियो हाणे अगरि मां थो कयां कंदे जहिड़ो मां सां कर पर मूंखे अव्हां सां जहिड़ो नाहे करिणो पर असांखे जहिड़ो करिणो आहे ॾिसो छा था विझोसि मथे में धूड़ वञी वञी पंहिंजे पीउ सुल्तान खे सलाम ॾे झेड़े जी शुरूआत तो कई आहे ख़तम मां कंदोमांसि मां अचो इन जो मतिलब त जाबिर वारा कोन मरंदा सही थी सघे थो इक़बाल वारनि जो ॿ टिनि छोकिरनि खे जाबिर वारनि लेटाए छॾियो हुजे जेकॾहिं जाबिर वारा न मुड़िया त पंहिंजी बर्बादी जो कारण बि पाण बनबा बाबल साईं ये सुल्तान वारा जाबिर वारनि खे मुंहुं ॾेई सघंदा जुमा केॾो बि केरु ग़रीब छो न हुजे पर जेकॾहिं हुनखे तूं चुंगू ॾींदे रहंदे आख़िर तंग थी वो पंहिंजी इज़त ख़ातिर कुझु न कुझु त ज़रूरु कंदो पर जेकॾहिं ईअं थियो त सुल्तान वारा जाबिर खे ॾाढो ॾुखियो कंदा मूंखे नथो लॻे सुल्तान वारा जाबिर वारनि जी सट थी सघंदा जुमा कोशिश कर त इहा दुश्मनी ख़तम थी वञे न त यार वॾी तबाही थींदी जॾहिं बाबा साईं तव्हांजी बि नथा ॿुधनि त मुंहिंजी वरी किथे ॿुधंदा सुल्तान वारनि खे त मां मञाए वठंदुसि पर जाबिर वारा ॾाढा ज़िद्दी आहिनि उन्हनि खे केरु मञाए ठोकर लॻण खां पोइ को सुधरे त ॿी ॻाल्हि आहे
बाक़ी न त जाबिर जे मथां शैतान सवार आहे जेसी ताईं हू नुक़सान न कंदो एसी ताईं सुख सां न वेंदो।